अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 4 जुलाई 2026 छंछरु जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो हिकु भेरो ॿीहर तेज़। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ हैदराबाद ऐं ख़ैरपुर में एहतिजाजी मुज़ाहिरा। प्रिया कुमारी बि बाज़ियाब न थी। तफ़सीलनि लाइ सिंध पुलिस पारां स्टैंडिंग कमेटी खां 10 ॾींहनि जी मोहलत तलब। पाकिस्तान जे नायब वज़ीर अज़म इसहाक़ डार जे ॾोहिटे समेत चइनि जवाबदारनि जो परॾेही औरतुनि सां ज़्यादती वारे केस में रिमांड। अवाम पारां इसहाक़ डार जी बि इस्तीफ़ा जी घुर। सैयद ज़ैन शाह चयो आहे त हुक्मरान सिंध ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। सिंध जे पैसे मां पंजाब में डैम ऐं कैनाल ठाहिणु चाहिनि था। अवामी तहरीक जा पाणी जी खोड़ ख़िलाफ़ मुज़ाहिरा। जीअं सिंध मुहाज़ पारां सिंध मार्च जूं तयारियूं जारी। क़ौमी अवामी तहरीक जा सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। हैदराबाद में मुतालबनि जी मञता लाइ लेडी हेल्थ वर्करनि जो एहतिजाजी धरणो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध मां जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो रुकिजी नाहे सघियो। मुसलसल जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल 2 हफ़्तनि दौरान सिंध मां मुबैना तौरु क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो वधी वियो आहे। 2 जुलाई ते 24 सालनि जे सियासी कारकुन अकील लुंड खे मुबैना तौरु खंभे गुम कयो वियो। 16 जून ते पिणु 40 सालनि जे मंज़ूर अहमद जमाली खे लापता कयो वियो। जबरी तौरु लापता कयल मंज़ूर अहमद जमाली जे भाउ चयो त जामशोरो पुलिस FIR दाख़िल करण खां बि इनकार कयो आहे। इंसानी हक़नि जी संगीन भंजकड़ी कई वई आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻवान सारंग जोयो चयो आहे त मुल्क में अदालतूं मौजूदु आहिनि त पोइ माण्हुनि खे क़ानूनी कार्रवाई खां सवाइ खंभे गुम छो थो कयो वञे। हुन सियासी पार्टियुनि ते तनक़ीद कंदे चयो त इहा ख़ामोशी रियासती मौक़िफ़ खे हथी ॾेई रही आहे। हुन वधीक चयो त लापता माण्हुनि बाबति क़ाइमु कयल कमीशन बे इख़्तियार ग़ैर मौसर बणियल आहे। हीउ सॼो मामिलो केतिरा ई अहम सवाल उथारे थो। हुन जबरी तौरु खंभे गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। जबरी गुमशुदगी ऐं जेल काटण खां पोइ आज़ादी माणींदड़ मुमताज़ सुमरो पिणु कराची मां हिकु भेरो ॿीहर खंभिजी वियो आहे। मुमताज़ जी ज़मानत थियण बावजूदि वरी खेसि गुम कयो वियो आहे। जीअं सिंध तहरीक जे मरकज़ी सॾ ते जस्त ज़िले सिजावर जे चीफ ऑर्गेनाइज़र इमाम बख्श ख़ासकेली समेत जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी साथियुनि जी आज़ादी लाइ पार्टी चेयरमैन शबीर अहमद जमाली जी अॻवानी में ख़ैरपुर जी प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई वई, जंहिंमें अली फिलपोटो, बाबर जमाली, गुल फिलपोटो, सराई गहवर ख़ान ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन शबीर अहमद जमाली चयो त खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं बेगुनाह गुम कयल क़ौमी कारकुननि जे मथां का चार्ज शीट आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। हिकु ॾींहुं अॻु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि मुमताज़ सुमरो जी आज़ादी लाइ अरसलान सैयद, बचल बडाणी, फ़तह अहमद खोसो, उबैदुल्लाह माणक ऐं ॿियनि बडाणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध सभा पारां खंभे गुम कयल यासिर चांडियो, तालिब लगारी, मोहसिन मगसी ऐं खंभे गुम कयल समूरनि सियासी कारकुननि जी आज़ादी लाइ हैदराबाद जे नसीम नगर चौक ते एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते यासिर चांडियो जी अमड़ दाहींदे चयो त यासिर जी अमड़ यासिर मुंहिंजो बचो केबिन ते हो पान चाप खपाईंदो
मुंहिंजो बच्चो वेठो राति जो 1-1:30 बजे खंभे खणी विया आहिनि। 2 महीना गुज़री विया आहिनि, माना ज़ाहिर नथा करनि। मां अपील थी कयां पूरे इदारनि खे, अलाह जो नालो अथनि, हे भलेरो ॾींहुं आहे, जुमे जो आहे, हिन जे सदके मूंखे पंहिंजो बच्चो ॾियनि, मुंहिंजो बच्चो ज़ाहिर करनि। मुंहिंजो बच्चो जेको हुनजे को बि ॾोह आहे, कुझु बि आहे त कोर्ट में माना ज़ाहिर करनि, कोर्ट में जेको पेश करनि। मुंहिंजो बच्चो अलाह जो नालो अथनि, नंढड़ो बचिड़ो अथसि 2 सालनि जो, उहो रोए थो पियो, उहो पियो थो चए हर टाइम पंहिंजे पप्पा यादि पियो थो करे पंहिंजे पप्पी खे। असां ॾाढो परेशान आहियूं, असां ॾाढो बेचैन आहियूं, असांखे न ॾींहुं सुकून न राति। अलाह जो नालो अथनि, मूंखे पंहिंजो बच्चो ज़ाहिर करे ॾियनि। मां पूरे इदारनि खे अलाह जो नालो थी ॾियां, पंहिंजा बच्चा बि हूंदनि, उन्हनि जे सदके मुंहिंजो बच्चो मूंखे ॾियनि ज़ाहिर करे। हिनमहिल ॾाढो परेशान आहियूं, बेचैन आहियूं। जेको पीउ अथसि उहो पाण रोए थो, परेशान आहे वीचारो, नंढड़ो रोएसि थो, उहो परेशान आहे। असांजो ॾींहुं राति अलाए कीअं थो गुज़रे, उहो अलाह ॾिसे थो मथो, अलाह खे ख़बर आहे, बि असांखे ख़बर आहे। अलाह जो नालो अथनि, मुंहिंजो बच्चो मूंखे ॾियनि, मुंहिंजो बच्चो ज़ाहिर करनि। मां जेके बि आहिनि, जेके SH आहिनि, कासमाबाद वारी जेका पुलिस आहे, उन्हनि खे पूरो माना जेके बि आहिनि, केर बि आहे, मां अपील थी कयां पूरे इदारनि खे, मुंहिंजो बच्चो मूंखे ज़ाहिर करे ॾियनि। जंहिं जेको ॾोह आहे त कोर्ट में पेश करनि, मुंहिंजो बच्चो मूंखे ज़ाहिर करे ॾियनि। अलाह जो नालो अथनि। हालैंड ऐं स्पेन सां तालुक़ु रखंदड़ 2 परॾेही औरतुनि जे मुबैना अगवा, भुंग तलब करण ऐं जिनसी ज़्यादती वारे केस में अहम अॻु भराई। पाकिस्तान जे परॾेही वज़ीर ऐं नायब वज़ीर आज़म इसाक डार जो ॾोहटो रज़ा डार संदसि 3 साथियुनि समेत गिरफ़्तार। अदालत संदनि 5 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर कंदे खेनि वधीक जांच लाइ पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस 40 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त कई, पर अदालत 5 ॾींहनि जो रिमांड ॾिनो। केस जो मरकज़ी जवाबदार रज़ा डार पाकिस्तान जे नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार जो ॾोहटो आहे। संदसि गिरफ़्तारी खां पोइ मामिलो वधीक हसास बणिजी वियो आहे ऐं सॼे मुल्क में बहस जो मौज़ू पिणु बणियलु आहे। FIR मूजिबि मुतासिर औरतुनि मां हिकु जो चवणु आहे त संदन मुलाक़ात सिंगापुर में रज़ा डार सां थी, जंहिं खेनि पाकिस्तान अचण जी दावत ॾिनी ऐं वीज़ा जो बंदोबस्तु बि करायो। 29 जून ते पाकिस्तान पहुचण खां पोइ रज़ा डार ऐं संदसि साथियुनि मुबैना तौरु 2 औरतुनि खे अगवा करे मुख़्तलिफ़ शहरनि में घुमायो ऐं पोइ हिकु घर में क़ैद रखियो। मुतासिर औरत इल्ज़ाम हयो आहे त संदसि साथी सां केतिराई भेरा ज़्यादती कई वई, जॾहिं त पाण सां बि ज़्यादती जी कोशिशि कई वई। जवाबदारनि मुबैना तौरु औरतुनि जे वारसनि खां 15 लख अमरीकी डॉलर भुंग पिणु तलब कयो। लाहौर पुलिस मूजिबि स्पेन मां हिकु मुतासिर औरत जे वालिद हेल्पलाइन 15 ते फ़ोन करे अगवा बाबति इतला ॾिनो, जंहिंखां पोइ CCTV फुटेज, गाॾी जी ट्रैकिंग ऐं ॿियनि टेक्निकल ज़रियनि जी मदद सां औरतुनि खे लाहौर जे डिफेंस वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो ऐं रज़ा डार समेत 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। DIG ऑपरेशन फैसल कामरान मूजिबि शुरूआती जांच मां ज़ाहिर थियो आहे त मामले जी शुरूआति क्रिप्टो करेंसी में सीड़पकारी ऐं माली तकरार तां थी, पर माली इख़्तिलाफ़ कंहिं बि सूरत में अगवा या भुंग जो जवाज़ नथो बणिजे। रज़ा डार जो नालो साम्हूं अचण खां पोइ सोशल मीडिया ऐं मुख़्तलिफ़ हलक़नि में सख़्तु रद्दअमल ॾिसण में अची रहियो आहे। केतिराई शहरी चवनि था त वाक़ई सबबि पाकिस्तान जी आलमी साख मुतासिर थी आहे ऐं इसाक डार खां इख़लाक़ी ज़िम्मेवारी क़बूल कंदे इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो बि कयो पियो वञे, जॾहिं त हुकूमत तरफ़ां हिन मुतालबे ते अञा ताईं को बि बाज़ाब्ता रद्दअमल ज़ाहिर नाहे कयो वियो। जॾहिं त इहे बि इतला आहिनि त पहिरियां पुलिस पारां FIR दाख़िल करण खां बि इनकार कयो वियो हो। परॾेही सिफ़ारत ख़ाने जी मुदाख़लत ते FIR काटी वई। पाणी जी खोट ख़िलाफ़ पिणु सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियलु आहे। सुजाग 12 तारीख़ ज़िले ठठे तरफ़ां 28 आइनी तरमीम सिंध जे पाणी ते धाड़े ॿारनि सां थींदड़ ज़्यादतियुनि, तालीम जी तबाही ऐं मासूम नियाणियुनि प्रिया कुमारी, उजाला परवीन सोलंकी, सुमेता
मासूम ॿारनि जे अगवा वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली कढी झंपीर शहर में मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सुजाग 12 तारीख़ जे मरकज़ी सदर सरमद ख़ासि खेली फाज़िल बिलावल लाशारी शाकिर बलूच ऐं ॿियनि चयो त सिंध जे पाणी ते धाड़ो कंहिं बि सूरत में मंज़ूरु नाहे। ॿारनि सां ज़्यादतियूं कंदड़ जवाबदारनि खे सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वञनि। प्रिया कुमारी ऐं उजाला परवीन सोलंकी खे बाज़ियाब कराइण लाइ क़दम खयां वञनि। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। फ़सल सुकी रहिया आहिनि। पाणी जी खोट सबबि गुरबत, बेरोज़गारी ऐं मुआशी तबाही में वाध थी आहे। मुल्क में 28 आइनी तरमीम ज़रिए सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जी साज़िश सां गॾोगॾु जमहूरी इदारनि खे कमज़ोर करण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। सिंध में तालीम जी सूरतहाल इंतिहाई ख़राबु आहे। सिहत खाते जी नाअहली सबबि वबाई बीमारियूं पिणु पखिड़िजी रहियूं आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते सिंध में पाणी जी हथरादो खोट इम्कानी 28 आइनी तरमीम कराची खे सिंध खां धार करण वारियुनि साज़िशुनि समेत मासूम ॿारनि जे अगवा वारनि वाक़िअनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कंबर में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवाणी महबूब रुक राहूजो, जमाल चांडियो, जावेद चांडियो, सनम सिकंदर, एडवोकेट फाज़िल राहूजो, मुनीर मंगणहार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि पारां पाणी जी हथरादू खोट ख़तमु करण जो मुतालबो कयो वियो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी, मरकज़ी नायब सदर सत्तार रिंद, मरकज़ी अॻवान अब्दुल कादिर रांटो, महानूर मलाह, डॉक्टर दिलदार लगारी ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त अवामी तहरीक जे क़ाइद रसूल बशपली जे साहिब कानून जी हुक्मरानी, जमहूरियत ऐं अवामी हक़नि लाइ जदोजहद कंदे आमरियतनि जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं। सालनि जा साल क़ैद काटियाई, जदोजहद कयाई। अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे कारकुननि आमरियतनि आॾो झुकण बदिरां सदाईं मज़ाहिमत कई। अवामी तहरीक जी पुरअमन जमहूरी जदोजहद हर हाल में जारी रहंदी। पीपल्स पार्टी सिंध में बदतरीन आमरियत मड़ी छॾी आहे। पुरअमन एहतिजाज जे रस्ता रोक कई पई वञे। अॻवाननि जो वधीक चवणु हो त जलसे गाह वारे प्लाट ते कब्ज़े ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां 7 जुलाई ते मकली पार खां ठठे ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जॾहिं त ॿिए पासे सिंध जे मुख़्तलिफ़ बार पारां मज़मती ठहराव पिणु मंज़ूरु कया विया। कराची हाई कोर्ट बार, मीरपुर ख़ासि, लाड़काणो, ठटो, सिजावल, कंबर, शहदादकोट, मीरपुर ख़ासि, बद्दीन ऐं मेहड़ बार पारां धार मज़मती करारदादूं मंज़ूरु कंदे प्लाट ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। मीरपुर बठोरे भरिसां ॻोठ रबरीनो मालियो में अवामी तहरीक जे अॻवान मुजाहिद मालियो जी यादि में जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंखे पिणु मरकज़ी सदर एडवोकेट वसंथरी, मरकज़ी ख़ज़ानची अली मोहम्मद परवेज़, मरकज़ी अॻवान सागर परिहाड़, अवामी तहरीक ज़िले सिजावल जे सदर अज़ीज़ मेमण, जनरल सेक्रेटरी नवाज़ ॾेथो, मुजाहिद मालियो ऐं ॿियनि चयो त मुजाहिद मालियो सॼी ज़िंदगी सिंध जे हारियुनि ऐं पोरितनि जे हक़नि लाइ जदोजहद कई। संदसि सियासी, समाजी ऐं क़ौमी ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम तरफ़ां माहौलियात जे मौज़ू ते कराची में सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार खे सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, जगदेश आहूजा, रमज़ान बुरड़ो, ज़ैन दाऊद पोटो, नासिर पंवर ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त सिंध ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध जे पैसनि मां ई पंजाब में डैम ठाहे सिंध जो पाणी बंदि करण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। सिंध जे पैसनि मां ई पंजाब में धाड़ेल कैनाल ठाहिया पिया वञनि, जेके सिंध जे पाणी ते धाड़ेल आहिनि। हुन चयो त अहिड़े धाड़े खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। इरिगेशन की स्कीम्स पे बना हुआ है, यानी कि कैनाल से पानी लेते हैं, दरिया से पानी लेते हैं, डिस्ट्रीब्यूटरी से पानी लेते हैं और उस पर पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग का पानी बनता है जो वाटर सप्लाई के थ्रू देते हैं। लेकिन इसलिए सुप्रीम कोर्ट की रिपोर्ट आई थी और ये जो मिशन बना था उसमें भी था
और हमारे जज भी थे हानी मुस्लिम, उन्होंने बताया ये सारी पब्लिक हेल्थ की इंजीनियरिंग की जो प्रोजेक्ट्स बने हुए हैं, तो पूरे शहरों का ड्रेनेज भी इन्हीं में जाता है। तो ये घर घर पहुंचा रहे हैं ड्रेनेज का पानी सहूलत से, जैसे कहते हैं ना, हर किसी के घर पे पहुंच रहा है, डोर स्टेप पे पहुंच रहा है वो पानी, गंदा पानी। अगर अदीब रिजवी ना होता या ये SIUT ना होती, हम भी गिद्ध की तरह इंस्टिंक्ट हो जाते। लेकिन ये है कि इलाज हो रहा है, इसीलिए हमें हमारे गुर्दों की वजह से शरह मौत कम है, लेकिन गिद्ध ना बच सकी। तो उनको कैसे बचाएंगे? ये तो जानवरों को, परिंदों को, ये तो पाकिस्तान में तो मेरे ख्याल सोचते नहीं है, या सोचते हैं लेकिन वो कहते हैं कि आगाज कोई और करे इसमें। तो शायद हमें आगाज करना पड़ेगा। हमें कई चीजों पे इस पे, क्योंकि रिटन वर्क है, अमल दरामद नहीं है, और वो इग्नोरेंस है, लातालुकी है। जामशोरे में मुसलसल पानी बहरान ऐं ताज़ो टैंकर माफ़िया पारां बिना कंहिं सबब या जवाज़ जे वाटर टैंकर जा टीणा चोणा मुहांगा मनपसंद रेट मुक़ररु करण ख़िलाफ़ नौजवान सुजाग तहरीक पारां रिज़वान चांडियो, सैयद सजाद अली शाह ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते समाजी अॻुवाण NB खोसो, सालार भलाई, सैयद बशीर अहमद शाह ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पाणी ज़िंदगी ऐं बुनियादी हक़ आहे। पाणी वारो हक़ खसणु माना ज़िंदगी खसणु बराबरि आहे। सिंधू दरिया हितां गुज़रे थो, के बि फीडर कराची वाह हितां वहे थो, पर पोइ बि हिते पाणी जो बहिरान आहे। घोटकी जे वकीलनि, सियासी समाजी धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी घोटकी ज़िले जे ज़हरीले थियल जर जे पाणीअ वारी सूरतहाल ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे चयो आहे त जर जो ज़हरीलो पाणी पीअण लाइक़ु नाहे रहियो। प्रेस क्लब घोटकी में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकीअ जे सदर एडवोकेट शाहनवाज़ वसीर, एडवोकेट वाहिद बख्श भुट्टो, एडवोकेट इम्तियाज़ मलाणो, सगा घोटकीअ जे जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ दायो, अमन बहाली तहरीक जे रऊफ़ पारस दायो, लेखक हुसैन सारंग, सुन्नी तहरीक जे मुफ्ती मीर हसन मीराणी, डॉक्टर इलाही बख्श घोटो ऐं ॿियनि चयो त घोटकी ज़िले में 3 ॾहाकनि खां वठी पंजाब मां छोड़ थींदड़ ज़हरीले पाणी सबबि न सिर्फ़ ज़िले जी लखें एकड़ रेगिस्तानी मैदानी ज़मीन ॿुॾल आहे, पर उन करे जर जो पाणी मुकमिल ज़हरीलो बणिजी वियो आहे। साॻे वक़्तु ज़िले में क़ाइमु सनअतनि, भाण फैक्ट्रियुनि, पावर प्लांटनि ऐं एंग्रो पावर, कादरपुर गैस फील्ड, लिबर्टी, डहरकी पावर, FFC ऐं घोटकी ज़िले में क़ाइमु 5 शुगर मिलनि मां ख़ारिज थींदड़ केमिकल मिलियल ज़हरीलो पाणी वाहन में छोड़ करण सबबि जर जो पाणी ज़हरीलो बणिजी वियो आहे। हुननि चयो त सनअती इदारा हाणे ज़हरीले पाणी जी पाइप लाइन ज़रिए जर में बोर हणी सिधी रीत जर में मुंतक़िल करे रहिया आहिनि, जंहिं करे घोटकी ज़िले जो जर मुकमिल ज़हरीलो बणिजी वियो आहे, जंहिं करे ज़िले में इंसानी आबादी समेत सभिनी साह वारी जीवत में ख़तरनाक हद ताईं बीमारियूं वधी रहियूं आहिनि। इंसाननि ऐं ॿी साहदार जीवत में मौत जी शरह वधी वई आहे। हुननि चयो त इहा ख़तरनाक सूरतहाल वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतनि जे ग़लति माहौल दुश्मन पॉलिसियुनि ऐं अमलनि ऐं सनअती इदारनि तरफ़ां माहौलियाती क़ाइदनि ते अमल न करण जो नतीजो आहे, जंहिं करे ज़िम्मेवार इदारनि जे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सखर बेंच में डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी तरफ़ां आइनी पिटीशन दाख़िल कराई वई आहे, जंहिंजी ॿुधणी 7 जुलाई ते रखी वई आहे। DC घोटकी ऐं ॿियनि वास्तेदारनि खे ज़ाती तौरु तलब कयो वियो आहे, जॾहिं त ज़िले जे इंसाननि ऐं ॿी जीवत जे हयातियुनि खे बचाइण ऐं ईंदड़ नसलनि खे महफ़ूज़ बणाइण लाइ अवामी जदोजहद पिणु शुरू कई वई आहे, जंहिं तहत ज़िले जे सभिनी सियासी समाजी धुरियुनि, वकीलनि, वापारियुनि, हारियुनि, मज़दूरनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करण लाइ 5 जुलाई ते डिस्ट्रिक्ट बार हाल घोटकी में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाइण जो पिणु ऐलान कयो वियो। ऑल सिंध लेडी हेल्थ वर्कर्स एंड एम्प्लॉयज़ यूनियन पारां लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम खे PPHI या कंहिं बि इन जो हवाले करण जे इम्कानी फ़ैसिले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। हैदराबाद में वॾे अंग में लेडी हेल्थ वर्करनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते यूनियन अॻुवाननि चयो त
सिंध में 24,000 खां वधीक लेडी हेल्थ वर्कर्स गुज़िरियल 30 सालनि खां आवाम खे बुनियादी सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे रहिया आहिनि। तंहिं करे प्रोग्राम खे कंहिं बि इदारे हवाले करणु कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। यूनियन जी मरकज़ी सदर हालिमा लगारी चयो त हुकूमत मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा फौरी तौर मञे, सर्विस स्ट्रक्चर प्रोमोशन ऐं ॿियनि मसइलनि खे हल करे। हुन ख़बरदार कयो त जेकॾहिं प्रोग्राम खे PPHI हवाले करण वारो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो त सॼी सिंध में एहतिजाजी तहरीक खे वधीक तेज़ कयो वेंदो। हुन हुकूमत खां मुतालबो कयो त लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम खे पंहिंजी असल शक्ल में बरक़रार रखियो वञे ऐं मुलाज़िमनि जे हक़नि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। मासूम प्रिया कुमारी, उजाला परवीन, नवीद सुमेत अगवा थियल मासूम ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ॿबरड़ो में लॻल धरणो मुसलसिल जारी आहे। मासूम ॿारनि जे वारस अॻवाननि सरवाण जतोई, रियाज़ मलिक, अयाज़ कलवड़ ऐं सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अॻवान अब्दुल हसीब नूदाणी प्रिया कुमारी, उजाला सोलंगी ऐं ॿियनि मासूम ॿारनि जे वारसनि धरणे में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान चयो त प्रिया कुमारी ऐं उजाला सोलंगीअ जी महफ़ूज़ बाज़ियाबी रियासती इदारनि जी आइनी, क़ानूनी ऐं इख़लाक़ी ज़िम्मेवारी आहे, जंहिंखे बिना कंहिं देर जे यक़ीनी बणायो वञे। हुननि वधीक चयो त मुसलसिल असां धरणे में वेठल आहियूं, पर रियासती इदारा हिरासां करे परेशान त कनि था, पर असांजा ॿार वापसि करण में मदद नथा कनि। हुननि चयो त पुलिस स्टैंडिंग कमेटी खां 10 ॾींहनि जी मोहलत तलब कई आहे, पर लॻे नथो त पुलिस कुझु कंदी। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते मासूम ॿारनि जी बाज़ियाबी लाइ क़दम खंया वञनि। जीए सिंध मुहाज़ पारां 10 जुलाई ते पाणी जी खोट ऐं सिंध जे बरंदड़ मसइलनि ख़िलाफ़ ऐलानियल तहफ़ुज़ सिंध मार्च जे हवाले सां तयारियूं जारी आहिनि। पार्टीअ जे वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाडाई मुख़्तलिफ़ ॻोठनि में गॾिजाणियूं पिणु कयूं। पाणी जी खोट ऐं मजमूई मामलनि ते 10 जुलाई ते बदीर में रथियल तहफ़ुज़ सिंध मार्च जे सिलसिले में अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में नवाज़ शाह भाडाई ॻोठ यूसुफ जोयो ऐं ॿियनि इलाइक़नि में पहुतो, जिते हुन कार्नर गॾिजाणियूं कयूं ऐं कारकुननि खे शिरकत जी अपील पिणु कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद नवाज़ शाह भाडाई चयो त वोट न ॾियूं तॾहिं बि गिरफ़्तारियूं, केस पाणी बंद, जे चऊं त असां वटि ॻोठ में सहूलियतूं कोन्हनि तॾहिं बि दाबा धड़का दामान वॾे रहंदा। मौलवी सगोरा कावड़जनि त असांजे मथां कुफर जो फतवाऊं कढनि त सिंधी सुठा मुस्लमान कोन्हे, सिंधी दीन ते कोन्हनि, सिंधी निमाज़ कोन था पढ़नि, सिंधी रोज़ो कोन था रखनि, सिंधी अलाह जे अहकामनि ते कोन था हलनि। जे मुहाजिर कावड़जनि तॾहिं बि चवनि त सिंध खे विराईंदासीं, सिंधी अच्छे लोग नहीं है, हमने उनको तहजीब सिखाई, हम हिंदुस्तान से आए, हमने उनको रहना सहना सिखाया। पंजाब कावड़जे त सिंधु दरिया जो पाणी रोके छॾे। त असांजे मथां हर मुसीबत, जेका बि मुसीबत अचे थी उहा असां सिंधियुनि जे घर जो दरवाज़ो खोले थी। इहो हींअर न, पाकिस्तान जे ठहण खां वठी 80 साल पाकिस्तान खे थिया आहिनि। हर सुबुह, हर ॾींहुं, हर राति, हर महीनो, हर साल असांजे लाइ अज़ाब ई अज़ाब। इहो न त रुॻो को मोहम्मद यूसुफ जोई जे ॻोठ जी हालत आहे। हर सिंध जे ॻोठ में हलो, तव्हांखे लॻंदो त इहो ॻोठ असांजो ॻोठ। हर ॻोठ में रोड ईअं ई टुटल फुटल, शहीद थियल ऐं ज़ख़्मी थियल मिलंदा। स्कूलनि जूं इमारतूं ईअं ई बर्बाद हूंदियूं, ॿार ईअं ई तइलीम खां वांझल हूंदा, उस्ताद ईअं ई घोसड़ू हूंदा, बेरोज़गारी जी इहा ई साॻी रफ़्तार हूंदी, पाणी जी खोट इहा ई साॻी हूंदी। पासे मां तेल निकिरंदो, पंजाबी पिया खाईंदा, पठान पिया खाईंदा, गिलगती पिया खाईंदा, कश्मीरी मुहाजिर पिया खाईंदा, असांजो हुनजो को इख़्तियार कोन हूंदो। तेल पियो निकिरंदो, पंजाबी पिया खाईंदा, पठान पिया खाईंदा, असांजो इख़्तियार कोन हूंदो। थर मां कोयलो निकितो आहे, थरी वीचारा हींअर बि जेको आहे उहो गॾ गाॾियुनि ते, घोड़ा गाॾियुनि ते, शहरनि में जेको आहे फ्रूट खपाईंदे, पेट गुज़र कंदे, ॾुध ऐं पुराणा संदे रखियल जेको सब्जियूं ऐं भाॼियूं आहिनि उहे वेठा खाईंदा, पेट गुज़र जे लाइ परेशान हूंदा। बिजली पई ठहे थर पोल में, जेका पंजाब पई वञे, पर थर जे हज़ारे ॻोठनि खे बिजली कोन्हे।
ऊंधाई लॻी पई आहे, को फ़ाइदो उन्हनि माण्हुनि खे कोन्हे। बदीन जो ज़िलो सॼो कुदरती वसीलनि सां भरियो पियो। गैस पाकिस्तान जो वॾे में वॾो बदीन मां वञे, तेल पाकिस्तान जो वॾे में वॾो बदीन मां वञे, पर बदीन में पोइ बि बदहाली, पोइ बि ज़िलत, पोइ बि बुख, पोइ बि ॾुकार अहिड़ियूं हालतूं। कंहिं पढ़े लिखे असांजे नौजवान खे सुठी नौकिरी कोन ॾिनी। सिंध में पाणी जी खोट, ज़ुल्फ़िकाराबाद सिंधु दरिया ते धाड़े, 28 तरमीम, करप्शन, सिंध टोड़ण जी साज़िश, उजाला परवीन ऐं प्रिया कुमारी जे अगवा कारोकारी समेत सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते मुतहद ऐं मज़बूत सिंध जे उनवान सां 24 ॾींहं बि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पैदल मार्च, मुज़ाहिरा ऐं कार्नर गॾिजाणियूं कोठायूं वियूं। सिंधियाणी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक पारां दादू शहर में अलामा आया काज़ी लाइब्रेरी खां मुतहद ऐं मज़बूत सिंध पैदल मार्च कयो वियो, जेको प्रेस क्लब पहुतो, जिते जलसो मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते सिंधियाणी तहरीक जी अॻूणी मरकज़ी सदर ज़ीनत समो, अमीर ज़ादी बिरहमाणी, अज़रा रिंद, ख़ैरुनिसा सुमरो, क़ौमी अवामी तहरीक ज़िले दादू जे सदर सूमर चांडियो, माशूक तीवणो ऐं ॿियनि चयो त सिंध ख़िलाफ़ साज़िशूं कंहिं बि सूरत में क़बूल न कयूं वेंदियूं। होॾांहुं टंडे बागे में ज्ञानचंद महेश्वरी, हुसैन दरस, राजा भील ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पिणु पैदल मार्च करे धरणो हंयो वियो। कश्मीर में सजाद बिरोही, शुएब डोमकी, शाह अली पैदल मार्च करे हैंड बिल ॾिना, जॾहिं त हैदराबाद में लतीफ़ाबाद जे गंजो टकर ते नज़ीर बुलैदी, नूर हसन जमाली, ख़ैरजान चांडियो, बाबू सोलंगी, जुमन सोलंगी ऐं ॿियनि कार्नर गॾिजाणी खे ख़िताब कयो। सरहाड़ी भरिसां ॻोठ सॼण खोसो ऐं ॻोठ मीरसन खोसो में पिणु कार्नर गॾिजाणियूं मुनक़िद कयूं वियूं। ज़ीनत समूह ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध खे औरतुनि, अक़लियतनि ऐं ॿारनि लाइ क़त्लगाह बणायो वियो आहे। मेहड़ मां मासूम उजाला परवीन सोलंकी अगवा आहे ऐं 5 सालनि खां अगवा कयल प्रिया कुमारी जो अञा ताईं को पतो पइजी नाहे सघियो। जॾहिं त ॿिए पासे पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध में विक विक ते पंजोड़ आहिनि। सिंध में न पीअण जो साफ़ पाणी आहे, न तालीम, न सिहत, न रोज़गार, न ई कानून या इंसाफ़ आहे। पीपल्स पार्टी ऐं करप्ट सिंध हुकूमत सिंध जी ॿेड़ी ॿोड़े छॾी आहे। सिंध में पीपल्स पार्टीअ जे मुसलसिल 18 सालनि जे इक़्तिदार वारे दौर दौरान सिंध खे तरक़ी बदिरां मनशात, करप्शन, ॾोहन, बदअमनी, लाक़ानूनियत ज़रिए तबाह कयो वियो आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणो हो त सिंध खे तालीम जे मैदान में, रोज़गार जे मैदान में, मेरिट जे मैदान में पंहिंजे वसीलनि जी मालिकीअ लाइ मैदान ते अचणो पवंदो। सिंध जे नौजवाननि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो। परॾेह में रहंदड़ सिंधियुनि खे सिंध जे इल्म, मेरिट सां, शफ़ाफ़ियत सां ऐं सुठी कारकर्दगी सां जाखोणो पवंदो। जसकम शहीद बशीर ख़ान कुरैशी जे अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी चयो आहे त पूरी सिंध में पाणी जी हथरादु खोट पैदा कई वई आहे, जंहिंसां सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं गैराबाद ऐं बंजर थी रहियूं आहिनि, पर सिंध हुकूमत कॾहिं बि सिंध जे हक़ लाइ संजीदा नाहे रही। सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग जी आड़ में खपाए सिंध ते धारियुनि खे क़ाबिज़ कयो पियो वञे। टंडे मोहम्मद ख़ान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त सिंधु दरिया ते पंजाब 42 गैर क़ानूनी कैनाल कढी सिंध जे पाणी ते धाड़ो हयो आहे, जंहिं करे सिंध में पाणी जी शदीद खोट थी रही आहे। ज़मीनूं गैराबाद थी रहियूं आहिनि। पाणी ते धाड़ो हणी सिंध ऐं सिंधियुनि खे बुख बदहाली जे तरफ़ धिकियो वियो आहे। डॉक्टर नियाज़ कालाणी वधीक चयो त सिंध हुकूमत कंहिं बि सिंध जे मामले ते संजीदा नाहे रही, चाहे सिंध जा मैदनी वसीला हुजनि, पाणी जी खोट हुजे या वरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी हुजे। सिंध हुकूमत लखें एकड़ ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग तहत खपाए छॾियूं आहिनि। हुन वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां गैर क़ानूनी अफ़गानियुनि खे वापसि मोकिलण वारे फ़ैसिले बाबति चयो त जसकम सदाईं गो अफ़गानी गो जा नारा हंया, पर तॾहिं वापसी लाइ के बि क़दम न खंया। हिन वक़्तु ॿिया सूबा अफ़गाननि खे कढण लाइ संजीदा आहिनि, पर सिंध हुकूमत अफ़गाननि खे वापसि रवानो करण में संजीदा नज़र नथी अचे। असां 8 जुलाई ते सिजावल में पाणी जी खोट ख़िलाफ़ धरणे जी दावत ॾियण लाइ आया आहियूं त सिंधु दरिया ते गैर क़ानूनी कैनाल अॾणु, पाणी जी हथरादु खोट ख़िलाफ़ धरणो हयो वेंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं।
इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।